नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ास ख़बरुनि ते। वाई पांदी भरिसां गोरखिल जे इलाइक़े में सियान जी गाड़ी कल्टी, हिक ॿारड़े समेत 4 ॼणा फ़ौत, 5 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतियुनि में मुख़्तियार कार मोहम्मद सलीमुल्लाह आरिंद, असलम सियाल, वाहिद बख्श खखराणी ऐं ॿारड़ो माजिद गोपांग शामिल। रशीद रांझाणी, हुसैन सियाल ऐं अकबर राजपूत समेत 5 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। अफ़गानिस्तान में तालिबान जे कंट्रोल खां पोइ ही ख़ितो इंतिहाई अहम बणिजंदो पियो वञे। मुमकिन आहे त हिकु नओं ब्लॉक क़ाइमु थिए। तालिबान पंहिंजी सरज़मीन कंहिं जे ख़िलाफ़ इस्तेमालु थियण जी ख़ातिरी कराई आहे। DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद जी काबुल वारे दौरे मां कहिड़ी तकलीफ़ आहे? छा अमेरिका, चीन, तुर्की ऐं ॿियनि मुल्कनि जा माण्हू उते न विया आहिनि? तुर्कम बॉर्डर ते पनाहगीरनि जी का बि कैंप न आहे। अफ़गानिस्तान में इस्तेहकाम ऐं तरक़ी पाकिस्तान जे फ़ाइदे में आहे। आलमी बिरादरी अफ़गानिस्तान जे मसइलनि खे सम्झे। पाकिस्तान ख़िते में अमन जे लाइ अहम किरदारु अदा कयो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जूं तुर्कम बॉर्डर ते मीडिया सां ॻाल्हियूं। कोयटा में मस्तूम रोड ते सोना खान FC चेक पोस्ट ते आपघाती बम हमलो, 3 एहलकार शहीद, 20 ॼणा ज़ख़्मी। CTD तर्जुमान मूजिब कानून लागू कंदड़ एहलकार वाक़े जी जांच करे रहिया आहिनि। आपघाती बमबार जो टारगेट सिक्योरिटी एहलकार हुआ। वज़ीर आज़म इमरान ख़ान, वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मस्तूम रोड ते FC जी चेक पोस्ट ते कलदम तहरीक तालिबान पाकिस्तान जे आपघाती हमले जी मज़म्मत। वज़ीर आज़म जो चवणु आहे त दहशतगर्दी जा मनसूबा नाकाम बणाए असां महफ़ूज़ बणाईंदड़ मुहाफ़िज़नि ऐं उन्हनि जे क़ुर्बानियुनि खे सलाम पेश कयूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मुल्क में दहशतगर्दी जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती आहे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते भारतीय मीडिया जी रिपोर्टिंग हैरान कंदड़ आहे। भारत सैयद अली गिलानी जी जनाज़े खां डिॼी रहियो आहे। अफ़गानिस्तान मां लॾ पलाण थींदी आहे त पाकिस्तान ते तमामु घणो असरु पवंदो आहे। लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद पहिरियों इंटेलिजेंस चीफ न आहे जेको काबुल वियो हुजे। ॿियनि मुल्कनि जा इंटेलिजेंस चीफ्स बि काबुल जो दौरो करे चुका आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां सैयद अली गिलानी जो मढ़ खसण वारे भारतीय क़ाबिज़ फ़ौज जे क़दम जी मज़म्मत। इमरान ख़ान जो चवणु आहे त भारतीय हुकूमत RRS ऐं नाज़िम नज़रिए खां मुतासिर आहे। सैयद अली गिलानी कश्मीर जो सभ खां क़ाबिल एतिराम ऐं असूल पसंद अॻवान हो। सिंध जे तालीम खाते सुभाणे खां सॼे सूबे जे स्कूलनि में वैक्सीनेशन मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो। सूबाई वज़ीर सरदार शाह जी सदारत इजलास में ख़ानगी स्कूलनि जी रजिस्ट्रेशन जी नई सिर जाइज़ो वठणु, इंस्पेक्शन लाइ टीमूं जोड़णु, डेटाबेस मुकमिल करे मैकेनिज़म जोड़णु ऐं उस्तादनि जूं पघारूं चेक करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। सरदार शाह जो चवणु आहे त ख़ानगी स्कूलनि खे सिंध हुकूमत तरफ़ां मज़दूर जी मुक़ररु पघार मुताबिक़ पघार ॾियणी पवंदी। अहिड़ी रीति समूरनि स्कूलनि खे 10% ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियणी पवंदी। कानून मुताबिक़ ख़ानगी तालीमी इदारनि में सिंधी लाज़मी आहे, जंहिं ते अमल दरामद करणो पवंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पंजाब यात्रा। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु डेरा गाज़ी ख़ान में हाई स्कूल नंबर 1 जे स्पोर्ट्स ग्राउंड में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदो। तयारियूं मुकमिल, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। खानपुर भरिसां ॻोठु बुढाणी सूमरो में शाख में ॿारड़ा ॿुॾी फोती विया। फोती ॿारनि मोहम्मद सूमरो ऐं वली मोहम्मद जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। छटे भरिसां किंजर ते घुमण आयल कराची वासी नौजवान ॿुॾी फोती वियो। नवदेरोल ॻोठ मिठो खखराणी में जवाबदार कलाशन कोप जा बसटाणी पंहिंजी पुफी खे क़तल करे छॾियो।
जवाबदार अली शेर गोलीवाणी पंहिंजी पुफी बीबुल खे क़त्ल कयो, लाश अस्पताल मुंतकिल। सनाई भरपासन वारनि इलाइक़नि में उड़ी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ रुखखोसो में उड़ी विघे वधीक 2 ॿारड़ा फौत, केतिराई ॿार बीमारी में मुब्तला। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 61 मरीज़ फौत, हयाती विञाइजंदड़नि जो अंक 26,175 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,447 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह छॾाई 47 सैकड़ो रही। मेड़ भरिसां धामरावाह मां हिकु औरत जो लाश हथायो। लाश जी सुञाणप ॻोठ इब्राहिम पंवर जी रहवासियुनि बागुल पंवर तौर थी। गॾा भरिसां नूर खान ॻोठ में घर मां औरत जो लाश हथायो, फोती जी सुञाणप न थी सघी। मोरो में गचेरो रोड ते संगावती तकरार तां सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान मारिजी वियल नौजवान जो क़त्ल केस 5 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। केस में एजाज सोलंगी, लियाकत इमरान, अवैस सोलंगी ऐं साजिद सुमरो नामज़द। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी। गंबट में मारिजी वियल शागिर्द सुहेल फुल जे क़त्ल में मुलवस 4 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस ॻुझ इतला ते कार्रवाई करे आबिद अली, इरशाद फुल, माजिद फुल ऐं अज़ीज़ फुल खे गिरफ़्तार कयो। ऐं कंदकोट में पाणी जे खोट मुलाज़िमनि जी बरतरफ़ियुनि ऐं मांग जे ख़िलाफ़ पीपी जो धरणो। पीपल्स पार्टी जे सॾ ते कंदकोट बाईपास ते धरणो रोड बिला गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं।